कहाणी अर्पना। लेखक अनवर काका। सुबुह जो वक़्तु हो। अंग्रेज़ी अख़बार जो एडिटोरियल सिफ़ो खोलींदे सिंधुअ जे चेहरे ते ख़ुशीअ जा रंग विखरी विया। चांहि जो कोप अध में छॾींदे पीउ ॾांहुं डोड़े वई। बाबा साईं, तव्हां अॼोकी अख़बार पढ़ी आहे? हिन ख़ुशीअ मां चयो। हा पुट, हिन चेहरे ते मुर्क आणींदे चयो। ऐं सजाद जो उहो कालम बि पढ़ियो आहे जेको हिन मुंहं ते ॾाढे बाबू सां लिखियो आहे। सजाद न रुगो पंहिंजो ज़ात भाई पर पंहिंजो ॻोठाई बि आहे। ॿुधो अथमि त हिते कंहिं वॾे प्राइवेट स्कूल में अंग्रेज़ी पढ़ाईंदो आहे ऐं शाम जो वरी उन ई अख़बार में कमु कंदो आहे। आउं अक्सर संदसि आर्टिस्टिक अंदाज़ में लिखियल कालम पढ़ंदो रहंदो आहियां। लॻे थो को वॾो आदर्शी ऐं मेहनती नौजवान आहे। मां खेसि अॼु ई अख़बारी दफ़्तर में फ़ोन करे शुक्रियो अदा करे चांहि जी दावत ॾियां थो। हिन कोट ऐं टाई ठीकु कंदे चयो। चङो पुट, ऑफिस लाइ देरि थी रही आहे, वरी शाम जो मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़। पोइ हू कार में सवार थी ऑफिस रवानो थी वियो। सिंधुअ जो पीउ अकबर आज़ाद मौजूदा दौर में सिंध जो हिकु नाले वारो शाइर, कालम निगार, ड्रामा निगार, निकात ऐं लतीफ़ जो पारखू आहे ऐं कंहिं वॾे सरकारी उहिदे ते पिणु फ़ाइज़ आहे। पर शाइर ऐं ड्रामा निगार जे हवाले सां संदसि वधीक शोहरत आहे। उन करे हर हंधि इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे। हू बुनियादी तौरु ॻोठाणे ऐं ज़िमेदार घराणे सां वास्तो रखे थो, पर अॼु जंहिं मुक़ाम ते आहे उहो संदसि मुसलसिल ज़ाती महिनत जो नतीजो आहे। कंहिं बि संदसि मदद न कई। माइटनि लाइ त हू उन ई ॾींहुं मरी वियो या हिन लाइ पंहिंजा दरवाज़ा बंदि करे छॾियाऊं जॾहिं हिन पंहिंजी सॻी सोठ जो रिश्तो छॾे शहर में सिंधुअ जी माउ सुमन सां शादी रचाई। उन वक़्तु हू यूनिवर्सिटी मां इंग्लिश में मास्टर्स करे निकितो हो। पोइ मुख़्तलिफ़ प्राइवेट नौकरियूं कंदे CSS करे DM जी ग्रुप में आयो। अॼुकल्ह त हू सिंध जे नौजवाननि जो आइडियल बणियल आहे। नौजवान अदीब पंहिंजे किताबनि जा ख़ासि मुआग लिखाए फ़ख्र मां कुल्हा ताणे हलंदा आहिनि। संदसि माइट बि हाणे हिन सां नाराज़गियूं ख़तमु करे छॾियूं आहिनि, पर हू पोइ बि ॻोठ न वेंदो आहे। हू दुनिया में सिर्फ़ु 3 शयुनि सां प्यारु कंदो आहे। उन्हनि मां हिकु सिंधुअ जी माउ सुमन जेका हाणे दुनिया में न आहे, ॿियो सिंध धरती ऐं टियों संदसि न्याणी सिंधु जेका संदसि अकेलो औलाद आहे। हू मोए जीअरे ई को वरली ॻोठ वेंदो आहे, पर को बि ॻोठ ई कंहिं कम लाइ ईंदो अथसि त उन लाइ वसां कोन घटाईंदो आहे। उन करे हू हर दिलि अज़ीज़ ऐं मोहबती इंसान तसवुरु कयो वञे थो। संदसि तहरीरूं कहिड़े बि मौज़ू ते हुजनि, उहे वॾे चाह सां पढ़ियूं वेंदियूं आहिनि। अॼुकल्ह त संदसि नाले अॻियां बाक़ाइदे महान लिखजणु शुरू थी वियो आहे। जीअरे जेतिरी हिनखे शोहरत मिली आहे उहा घटि सिंधी अदीबनि जे हिसे में आई हूंदी। उन करे संदसि साथी ऐं हम असर अदीब मथसि कटकियूं खाईंदा रहंदा आहिनि। उनखां सवाइ हू ॿियो करे बि छा था सघनि। उहो ई सबबु आहे जो सजाद संदसि हक़ु सम्झंदे ऐं ॻोठाई हुअण जे नाते मंझता तौरु खेसि कालम लिखियो हो। शाम धारे हिन पंहिंजे ऑफिस मां सजाद खे फ़ोन करे संदसि शुक्रियो अदा कयो ऐं खेसि डिफेंस में पंहिंजे घर अचण जी दावत ॾिनी। आचर जी शाम जो आसमान झुड़ सां घेरियल हो ऐं हल्की बरसाति बि पइजी रही हुई। अकबर आज़ाद सोचो, थी सघे थो अॼु सजाद न अचे, पर ठीकु उन महिल दरवाज़े ते बेल वॻी त संदसि थरी नौकर सॼण, जंहिंखे सिंधु झलपरी चवंदी आहे, दरवाज़ो खोलियो। साम्हूं पूरे पने कद सां हिकु कणक रंगो क्लीन शेव नौजवान ज़ाहिर थियो। अखियुनि ते नज़र जो चश्मो चढ़ियल, अछो काटन जो पहिराण पहिरियल, चश्मे पुठियां गहरा नेण, जिन में न ॼाण कहिड़ा कहिड़ा सुंदर सपना हुआ। सजाद हिन जे चपनि ते पाण मुरादो अची वियो। जी सर, हिन मुख़्तसर जवाबु ॾिनो। अड़े यार, तूं त अञा सफ़ा को ॿार आहीं। मूं त सम्झो पए की को पकी उमिरि वारो जवान हूंदे। ईअं चई खेसि भाकुर में भरे वरिताईं। अखियूं आली थी वयसि। सजाद संदसि अहसास सम्झी सघियो थी। इहो मंज़र सिंधु पंहिंजे कमरे जी दरीअ मां ॾिसी मुरकी रही हुई। पोइ हिन सिंधुअ खे सॼे हुनजो सजाद सां तारुफ़ करायो। लजारो हुअण करे सलाम करे हिन कंधु हेठि करे छॾियो। उन शाम अकबर आज़ाद खेसि मानी खां सवाइ न छॾियो। ख़ुशी संदसि घर में उन ॾींहुं चांड्रोकीअ ॾींहुं हर शइ मथां छांयल हुई। मोकिलाइण महिल बि सजाद सां एॾी मोहबत सां मिलियो जो हिन जूं अखियूं भरिजी आयूं।
चयईं, सर असां नौजवाननि सां एॾी मोहबत न करियो। मूं पारां अक्सर मोहबतनि, चाहतनि ऐं महिरबानी जा हक़ अदा करे न सघंदा आहिनि। उन ते अकबर आज़ाद खेसि बाबूअ मां चयो, बाबा हक़ त हाणे असांखे तव्हां नौजवाननि जा अदा करणा आहिनि। सजाद जे वञण खां पोइ सिंधुअ खे सॼे बेहद ख़ुशीअ मां चयईं, सिंधु पुट, मां वाक़ई अॼु बेहद ख़ुशि आहियां। मूंखे ख़ुशी आहे त मुंहिंजे ॻोठ जो हिकु नौजवान, प्यारो, मोहबती ऐं अॻिते वधण जी जुस्तजू कंदड़ महिनती नौजवान आहे। हिन सां मिली ॼण आउं पंहिंजे पाण सां मिलियो आहियां। पंहिंजे ॻोठ जी बनियुनि, चारनि, धनारनि, वणनि, टिणनि, ॿूटनि ऐं पखियुनि सां मिलियो आहियां। उन्हनि पलनि घणनि सां बि मिलियो आहियां जंहिं वक़्तु चांड्रोकिन में आउं वेही यूनिवर्सिटी जी मोकलनि दौरान सुमन जी सार में ड्रिगा ड्रिगा उदास नज़म लिखंदो हुयुसि, जेके बाद में मुंहिंजी अदबी सुञाणप बणिया, जिन खे सुमन पढ़ी अक्सर रोई पवंदी हुई ऐं पोइ जल्दी असां माइटनि जी मर्ज़ीअ बिना कोर्ट मैरिज करे छॾी। अॼु सजाद खे ॾिसी वरी सभु कुझु यादि अची वियो आहे। संदसि ख़ूबसूरत एहसासाती नज़म ॿुधी ईअं लॻे थो मूं जितां शाइरी जो सफ़र छॾियो हो हुन उतां शुरू कयो आहे, या अञा बि हीअं चवां, मुंहिंजी टारीअ मां कोई गुल फिटो आहे। सच त हू मूंखे पंहिंजो तसलसुल लॻे थो। हिन थधो साह भरे वरी पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदे चयो, पुट, सजाद गुरबत जे करे वक़्ती तौर त पोइते रहिजी वियो आहे, पर वेसा अथमि त अॻिते हली वॾो नालो कमाईंदो। अकबर आज़ाद ॾाढे पुरएतमाद ऐं उमीद भरे लहजे में चयो। ॿिए दफ़े सजाद आयो त अकबर आज़ाद खेसि पंहिंजी बिल्कुलु नई निकोर शाइरी ॿुधाई ऐं उनजो क्रेडिट हिन खे ॾिनई त इहो सभु तुंहिंजे मिलण जो नतीजो आहे, उत्साह आहे, न त मूंखे नओं को नज़म लिखंदे बि वरिया थिया। हिकु त नौकिरीअ जूं मसरूफ़ियतूं आहिनि, ॿियो ड्रामा निकारी ऐं कालम निगारी मुंहिंजी शाइरीअ जो दम ॼण घुटे छॾियो आहे। ऐं पोइ खांसि बि पंहिंजा नज़म वॾे चाह सां वर वर करे ॿुधाई। कचहरी कंदे हिन बार बार सिंध, उनजे मसइलनि ऐं पंहिंजी धीअ सिंधुअ जो थी ज़िक्र कयो। ओचितो उमीद जे बरक्स जज़्बाती थींदे चयईं, सजाद पुट, पंहिंजे सभिनी जी माउ सिंध अमर त सूरनि में सहकी रही आहे, कुरकी रही आहे, जंहिंजो ॾुख पक सोलो मरण बि कोन ॾींदो। ॾुख ॾुख ई रहिजी वेंदो आहे, पर चाहियां थो त मुंहिंजी सिंधु, मुंहिंजी लाडली धीअ, मुंहिंजी माउ सदा सुखी रहे। ईअं पोइ संदनि मुलाक़ातनि जो सिलसिलो जारी रहियो। घणा ॾींहं पइजी वेंदा हुआ त अकबर आज़ाद खेसि पाण ई फ़ोन करे घुराईंदो हो ऐं हिन जूं सजाद जे कंहिं वॾी मंज़िल ते पहुचण जूं अॻकिथियूं बि जारी रहियूं। हू हर दफ़े खेसि चवंदो हो, सजाद पुट, तोखे जंहिं बि वक़्तु जंहिं बि जाइ ते मुंहिंजी मदद जी ज़रूरत पए, मूंखे बिना हिजाब जे आवाज़ ॾिजांइ। तुंहिंजे कमु अची मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। हिकु ॾींहुं राति जी मानी ते अकबर आज़ाद सिंधुअ खे पंहिंजे गहरे दोस्त ऐं गर्स जियां ई ज़मींदार घराणे जे नाले वारे अदीब साजन सिंधी जे नाले ॿुधायो। पर हू बदनसीब अथई। छो अबू? सिंधुअ ताजिब मां पुछो। उहा साजन सिंधी जे सॼे ख़ानदान खे सुञाणंदी हुई। उनजी लेक्चरार धीअ रोज़ीना संदसि सुठी साहेड़ी हुई। पुट, सजाद रोज़ीना जो खां संग घुरियो, पर जवाबु ॾेई छॾियईंसि, बाबा, अंकल त पोइ तव्हां सां लाज़मी मशवरो कयो हूंदो। ज़ाहिर आहे पुट, पोइ तव्हां छा चयो अंकल खे? चयोमांसि, रोज़ीना धीअ ख़ुशि नसीब आहे जो सजाद जहिड़ो सुलझल, बाशऊर ऐं इंसानियत सां मोहबत कंदड़ हसास नौजवान खेसि पंहिंजे जीवन साथी बनाइण थो चाहे। इहा तुंहिंजे लाइ बि एज़ाज़ ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे, पर हिन न मञियो। संदसि मर्ज़ीअ मां सम्झां थो त सजाद जहिड़ा नौजवान भागनि वारनि छोकिरनि खे मिलंदा आहिनि। उन बाद पिणसि उथी पंहिंजे कमरे ॾांहुं हलियो वियो, पर सिंधुअ खे अजीब कैफ़ियतुनि जे वर चाढ़े वियो। हिनखे सम्झ में नथी आयो त संदसि पीउ उन्हनि लफ़्ज़नि ते घणो ज़ोर छो ॾिनो त सजाद जहिड़ा नौजवान भागनि वारनि छोकिरनि खे मिलंदा आहिनि। उहो शऊरी तौरु चयईं या लाशऊरी तौरु? सजाद जे ॾुख पहुचण ते ईअं चई वेठो ऐं बाबा जे अंदर में सजाद लाइ कुझु ॿियो त न हली रहियो आहे। हक़ीक़त त इहा हुई। हिन पाण बि कॾहिं उन ख़्याल सां सजाद खे न ॾिठो हो, पर पोइ ईअं लॻुसि ॼण हाणे संदसि दिलि उन लाइ तांगी थी, संदसि ओसीड़ो करे थी। उहा हाणे संदसि अंग्रेज़ी तोड़े सिंधीअ में लिखियल लिखणी शौक़ सां पढ़णु लॻी। हू वटनि घर हली वेंदो हो त हूअ न चाहींदे बि किथां न किथां सजाद खे ॾिसी वठंदी हुई, जेको संदसि पीउ जी ॻाल्हियुनि में एतिरो त महू हूंदो हो जो हिन शायदि कॾहिं पूरो ड्राइंग रूम बि न ॾिठो हूंदो।
मार को अहिड़ो इंसान लजारो बि थी सघे थो। सिंधु खेसि ॾिसी हर दफ़े सोचींदी हुई। सजाद खे बि चङी तरह ख़बर हुई त हिन घर में जल परी ऐं अकबर आज़ाद खां सवाइ संदसि हिकु सभा जी धीअ सिंधु बि रहे थी, जंहिंजो एतिरो ज़िक्र ॿुधी चुको हो जो कॾहिं कॾहिं दिलि में ख़्यालु ईंदो हुयुसि त काश मां केॾी महिल खेसि चङी तरह ॾिसी सघां। पर हिन कॾहिं बि इहा कोशिश न कई। सिंधु बि आम सिंधी छोकिरियुनि जी लजारी हुई, हरू भरू संदसि साम्हूं न ईंदी हुई। हू त हूअं ई अकबर आज़ाद सां अक़ीदत जी मोहबत ताईं मोहबत कंदो हो, उन करे हेॾां होॾां ॾिसण खेसि इख़लाक़ी तौरु न सुठो लॻंदो हो, न संदसि इहा आदत हुई। सिंधु बि सम्झ लाइक़ु थियण बाद इहो फ़ैसिलो करे छॾियो त ज़िंदगीअ जे कंहिं बि मोड़ ते उहा पंहिंजे महबूब पीउ खे न ॾुखाईंदी, पीउ जी मर्ज़ीअ सां ई शादी कंदी ऐं पंहिंजे मन जो मीत बि उन ई शख़्स खे बणाईंदी जेको संदसि पीउ जी पसंदि हूंदो, उन्हनि जी हद खां वधीक इज़त करण वारो हूंदो। जीअं संदसि माउ जी वफ़ात बाद हिन जे करे पिणसि ॿी शादी न कई, तीअं हूअ बि संदसि ख़ुशीअ में ख़ुशि रहंदी। हिन जी दुनिया हूअं बि पंहिंजे पीउ ताईं महदूद हुई, उहो ई संदसि कुल काइनात हो। हुनखे यादि हो त हू अञा 7वीं क्लास में हुई त संदसि माउ कारे कामण वॻे गुज़ारे वई हुई। तॾहिं संदसि पीउ कीअं न खेसि सीने सां लॻाए आथत ॾिनी हुई, पोइ निपाए जवान कयईं। हू अक्सर चवंदो हुउसि, सिंधु मुंहिंजी सुहिणी धीअ, मां तुंहिंजो पीउ बि आहियां त माउ बि, ऐं हिकु अहिड़ी साहेड़ी बि जंहिंखे तूं सभु कुझु बेखौफ़ थी ॿुधाए सघें थी। हूअ बि हमेशह ईअं ई सम्झंदी हुई, पर पोइ बि कॾहिं हद खां वधीक पंहिंजे पीउ सां फ्री न थींदी हुई। हिन खे चङी तरह ख़बर हूंदी हुई त हिकु धीअ जी केतिरी हद थी सघे थी। पीउ कहिड़ी बि ॻाल्हि चवंदो हुउसि त हूअ बि उनखे ख़ुदा जो हुकुम सम्झी पूरो कंदी हुई। पीउ जॾहिं ग्रेजुएशन बाद उमीद जे बरअक्स हैरत अंगेज़ तौरु खेसि चयो, बसि पुट, मां सम्झां थो इहा तालीम हिकु छोकिरीअ लाइ काफ़ी आहे। तोखे हूअं बि नौकिरी नाहे करणी, मुंहिंजो ही सभु कुझु तुंहिंजो ई त आहे। ॿिन्ही हथनि सां अहले औलाद समेत खपाईंदीअ तॾहिं बि ख़तमु न थींदो। तॾहिं पहिरीं त हिनखे वॾो धचको लॻो हो। हिन कॾहिं तसवर बि न कयो त सदाईं औरतुनि जी बराबरी, हक़नि ऐं तालीम जी ॻाल्हि कंदड़ संदसि पीउ खेसि वधीक तालीम खां रोके सघे थो। हिन त अञा बि पढ़णु चाहियो ऐं कुझु करणु थी चाहियो, पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप बि हासिलु करणु थी चाहिं, पर पोइ बि पीउ जो उहो फ़ैसिलो ख़ुशीअ सां क़बूलु कयईं। भड़क बि ॿाहिरि न कढियईं त मतां बाबा खे को ॾुखु पहुचे। उहा उनखे कुफर सम्झंदी हुई। हिन जो ईमान हो त संदसि पीउ जो खयल हर क़दम संदसि भलाई जो हूंदो। उन ई ॾींहं में सिंधुअ लाइ कुझु रिश्ता आया, पर अकबर आज़ाद सभिनी खे खतो जवाबु ॾेई छॾियो। असल में हिनखे कंहिं अहिड़े नौजवान जी तलाश हुई जेको खेसि बि पसंदि हुजे ऐं सिंधुअ खे दुनिया में सभ खां वधीक प्यार बि करे, एतिराम बि करे। हिन जो सिंधुअ में साह हो। उन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि खां सजाद वाक़िफ़ हो त अकबर आज़ाद पंहिंजी धीअ जे रिश्ते लाइ परेशान न बि खणी आए, तॾहिं बि ॻोल्हा में ज़रूरु आहे। तॾहिं हिन जे मन ऐं ज़हन में आयो, छो न आउं खेसि सिंधुअ जो संग घुरां, जंहिं लाइ हिनखे अलाए छो यकीन हो त हू इनकार न कंदो, छो जो हू न रुगो खेसि पसंदि कंदो हो, पर संदसि ख़ैर ख़्वाह ऐं घण घुरो हो, ऐं सिंधुअ सां शादी करण लाइ मूं लाइ बि एज़ाज़ हूंदो, छो जो उहा हिकु पढ़ियल लिखियल छोकिरी आहे। मां बि खेसि हद खां वधीक चाहे एतिराम करे खेनि अहसासु ॾियारींदुसि त संदसि इंतिख़ाब ग़लति न आहे। पर हिन में अकबर आज़ाद साम्हूं ॻाल्हाइण जी हिमत न हुई, ऐं ॿियो को अहिड़ो नंढो वॾो या दोस्त न हुयुसि जेको हिन पारां आज़ाद साहब सां ॻाल्हाए। उन करे पोइ वरी बि कलम जो सहारो वरिताईं। हिनखे जेतोणीकि ख़ौफ़ हो त थी सघे थो अकबर साहब खे उहो सभु कुझु बुरो लॻे, पर एतिरो ज़रूरु यकीन हुअसि त वधि में वधि न कंदो, सो बि मौज़िब अंदाज़ में। जीअं हू पाण मौज़िब ऐं रोशन ख़्याल हो, पर वरी बि खेसि वज न अची रहियो हो त किथे हू बेवकूफ़ी त न पियो करे। अहिड़ो ख़्यालु ईंदे ई वरी ॿिए पल पाण खे मुतमइन थी कयईं त चवंदा आहिनि त पकल ॿेर में हर को खड़ो हणंदो आहे, उन में परेशानी जी का बि ॻाल्हि न आहे। ॿियो आज़ाद साहब अज़ीम इंसान आहे, संदसि नाराज़ थियण जो सवाल ई पैदा नथो थिए। पोइ बिस्मिल्लाह करे ॾकंदड़ हथनि सां सफ़ेद कागज़ ते लिखणु लॻो, मोहतरम साईं, जिए सिंध, जिए सिंधी ॿोली। साईं, हींअर आउं जेका ॻाल्हि तव्हां सां करे रहियो आहियां, उहा मोहबत ऐं अक़ीदत सबबि साम्हूं चवण जी हिमत न थियमि। मोबाइल ते चवण बि मुनासिब न लॻो, उन करे कलम जो सहारो वरितो अथमि।
पर उन खां अॻु मां तव्हांजे सिर जो कसम खाई अर्ज़ु थो करियां त मुंहिंजी नियत ते को बि शक न कजो, न त आउं जीअर ई दोज़ख में हूंदुसि। साईं, तव्हांखे ख़बर आहे त मां तव्हां सां केतिरी मोहबत करियां। मुंहिंजे ख़्याल में उनजो तव्हां खां को ॿियो गवाह न हूंदो, सो मां जंहिं ख़्वाहिश जो इज़हार करे रहियो आहियां उहा न अहिड़ी त दिलि में न कजो, शफ़क़त जो रिश्तो न टोड़जो। साईं, तव्हां जेको साईं साजन खे मूं लाइ चयो हो उन ते अॼु बि नेण भरिजी ईंदा अथमि। सोचींदो आहियां त मां अहिड़नि लफ़्ज़नि जे लाइक़ बि आहियां, अलाए न। उन बाद ई दिलि में ख़्यालु आयो, छो न आउं तव्हां खां सिंधूअ जो संग घुरां, पर अर्ज़ु करे चुको आहियां त साम्हूं चवण जी हिमत न थियमि। ॿियो को अहिड़ो हिते माण्हू न आहे जंहिंखे तव्हां ॾांहुं मोकिले सघां। उन करे हाणे हिन ई ख़त में पंहिंजी उन मासूम ख़्वाहिश जो इज़हार करे रहियो आहियां। साईं, तव्हांखे सॼी ख़बर आहे त मां ग़रीब घराणे जो फ़र्दु आहियां। तालीम बि वॾी मुश्किल सां हासिलु कई अथमि। हिन साल मां CSS में अपीयर थी रहियो आहियां। सो तव्हां सां वाइदो करे रहियो आहियां त मां जॾहिं तव्हांखे कंहिं ज़िकिर लाइक़ु मक़ाम ते पहुची ॾेखारींदुसि ऐं सिंधू जंहिंखे हेसी ताईं निगाह खणी कॾहिं ॾिठो बि न अथमि, एतिरो चाहींदुसि, संदसि दामन में एतिरियूं ख़ुशियूं भरींदुसि जो तव्हांखे इनशा अल्लाह उन जी कॾहिं फ़िकिर बि न थींदी। प्यारा साईं, मूंखे ख़बर आहे सिंधूअ में तव्हांजो साहु आहे, पोइ उन में मुंहिंजो साहु हूंदो। आउं संदसि नौकर थी रहंदुसि, उन लाइ जीअंदुसि ऐं मरंदुसि। साईं, जेकॾहिं मुंहिंजी ख़्वाहिश ख़्वाब दिलि खे न वणी हुजेव त प्लीज़ पंहिंजो औलाद सम्झी माफ़ करे छॾिजो। साईं, हींअर आउं ॻोठु वञी रहियो आहियां, न त ज़रूरु हाज़िर थियां हा, बाक़ी ॻोठां अची हाज़िर थींदुसि। सजाद उहो ख़त अकबर आज़ाद जे थरी नौकर जल परी खे हथ में ॾेई ॻोठु हलियो वियो। हफ़्ते खां पोइ ॻोठां वापसी ते सिधो नेणनि में कई आसूं खणी सिधो अकबर आज़ाद जे घर आयो। पोइ साणसि जेको थियो सो ख़ामोशीअ सां ॿुधंदो रहियो। अकबर आज़ाद खेसि एतिरो त ज़लील कयो जो उते ज़मीन जाइ ॾेसा त उन में हलियो वञे हा। हिन खे पंहिंजी औकात यादि ॾियारई, पंहिंजी असलियत यादि ॾियारई। हुन ॾींहुं अकबर आज़ाद हिकु हसास माखीअ जहिड़े मिठड़े शख़्स मां फिरी उहो रवायती वॾेरो थी वियो जेको हू ख़ानदानी तौरु आहे। सजाद जी अखियुनि मां ॻोढ़ा वहण लॻा, चप फणकण लॻसि। नेठि चप चोरियई, साईं, मां माज़रत थो करियां, अॻिते ज़िंदगी में सदाईं पंहिंजे हदुनि में रहंदुसि, मां कॾहिं बि पंहिंजी औकात न विसारींदुसि। पर अकबर आज़ाद बार बार उहो जुमिलो वरजाईंदो रहियो त तोखे हिमत कीअं थी। पोइ खेसि माफ़ी बि न मिली ऐं हू आलनि नेणनि सां संदसि घरां निकिरी वियो। हिन खे पोइ अकबर आज़ाद जे ॾुख बदिरां पंहिंजे पाण ते ई कावड़ अचणु लॻी त हिन अहिड़ी ग़लती छो कई। बकोल आज़ाद साहब जे हिन पंहिंजी औकात कीअं विसारी, पंहिंजी हद कीअं ओरांगी। हू उन ई ॾींहुं उन नतीजे ते पहुतो त अकबर साहब जो उन में को बि ॾोह न आहे। हिन जी रत में ई वॾेर को रत गर्दिश करे थो, सो उहो सदाईं वॾेरो ई रहंदो ऐं हूअं बि चमकंदड़ शइ ज़रूरी न आहे त चमकंदड़ ई हुजे। उन्हनि ई ॾींहंनि में उत्तर सिंध जे कंहिं नौजवान अदीब अकबर आज़ाद जी शख़्सियत ते मज़मून लिखियो हो त हू ख़ानदानी वॾेरो हुअण जे बावजूद बि उन सुञाणप खे कॾहिं बि वेझो अचणु नथो ॾे। हू बुनियादी तौर ते हिकु सूफ़ी ऐं महिरबानी इंसान आहे। हा, एतिरो ई महिरबानी जेतिरो को हारी पंहिंजे पकुल फसल ते हूंदो आहे। सच त हसासियत ऐं इंसानियत जो पुतलो आहे। सजाद बि उहो मज़मून पढ़ियो हो, पोइ बसि हिकु फिकी मुर्क संदसि चहिरे ते आई हुई, जंहिंजो शायदि उहो मतिलबु हो त मूं त कुझु ॿियो ई ॾिठो आहे। उन ई ॾींहंनि में शाइरी जी देवी मथसि महिरबानी थी पई हुई ऐं घणो कुझु लिखणु ऐं छपचणु लॻो। पढ़ंदड़ वटां बि खेसि भरपूर मोट मिली रही हुई। जंहिं बि मुशाइरे में वेंदो हो त महफ़िल लुटे ईंदो हो। उहो ई सबबु हो जो हिकु मशहूरु पब्लिशर संदसि जल्द किताब आणण जो ऐलान कयो ऐं उन्हनि ई ॾींहंनि में अकबर आज़ाद बि ओचितो पंहिंजे भाइरनि सां परची खीर खंडु थी वियो। हिन सिंधूअ जो संग बि पंहिंजे SP भाइटे महमूद खे ॾेई छॾियो, जंहिं जिते बि ड्यूटी थी कई उते ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऋण ॿारे थी ॾिनो। संदसि वॾो ॾहका हो, उन करे सिंधी मीडिया खेसि फिल्मी हीरे जीअं पेश करे रही हुई। अकबर आज़ाद बि शायदि खां मुतासिर थी उन सां हिकदमि सिंधूअ जो रिश्तो तइ करे छॾियो। सिंधू खां पुछियईं बि न, हिन पहिरियों भेरो पाण ई फ़ैसिलो करे छॾियो, न त हर नंढो तोड़े वॾो मसइलो या का बि ॻाल्हि साण शेयर कंदो हो ऐं कंहिं बि फ़ैसिले करण खां अॻु सिंधूअ जी राय ज़रूरु वठंदो हो। पर सिंधूअ जी पंहिंजी ज़िंदगी जे अहम फ़ैसिले बाबति खांसि 2 अखर बि न पुछियईं। उन ॻाल्हि जो जॾहिं अहसासु थियुसि त सिंधूअ सां ॻाल्हाइणु मुनासिबु सम्झाईं,
पर हूअ ॼण घर में हूंदे बि घर में न हुई, अक्सर ख़ामोश रहंदी हुई। ज़िंदगी जे अहसास ॾियारींदड़ संदसि चेहरे तां रौनक ग़ाइब थी चुकी हुई। टहक खांसि विसरी चुका हुआ। बसि जी बाबा जी अबू खां वधीक कुझु न ॻाल्हाईंदी हुई। उन ई ॾींहं में अकबर आज़ाद जो शाह लतीफ़ ऐं सचल सरमस जे फ़िक्र जे हवाले सां किताब छपजी मार्केट में आयो हुयो, जंहिंजी अर्पना हिन ॾाढे प्यार पाबू ऐं मुनफ़रिद अंदाज़ सां सिंधू खे कई हुई, पर उन खे न ॿुधायो हुअईं। सोचियईं खेसि ओचितो वञी हथ में ॾींदुसि ऐं पोइ संदसि बहकंदड़ चेहरे खे ॾिसी मज़ो माणींदुसि। सिंधूअ खे किताब जी पहिरीं कापी ॾींदे चयईं, पुट तूं पंहिंजे बाबा खां नाराज़ आहीं? थैंक्स बाबा, बेहद हसीन सरप्राइज़। पुट तूं मूंखां नाराज़ आहीं? हिन पंहिंजो सवाल ॿीहर वरजायो। न बाबा, हिन किताब जा वर्क उथलाईंदे चयो। पोइ एॾी गुमसुम ऐं ख़ामोश छो आहीं? न न बाबा साईं, अहिड़ी त ॻाल्हि न आहे। हिन जो गलो भरिजी आयो। पुट मूंखे अहसासु आहे त मूं पुछण बिना तुंहिंजो रिश्तो सोट सां तइ करे छॾियो, पर महमूद हिकु सुठो पढ़ियल नौजवान हुजण सां गॾु पुलिस में बि आला उहिदे ते पिणु फ़ाइज़ आहे। हू तोखे ख़ुशि रखंदो। मुंहिंजो पंहिंजो आहे, रतु आहे, मूंखे ॿियो छा घुरिजे? हाणे त बसि ज़िंदगी जी हिकु ई तमन्ना आहे त तूं ॻाढ़ी कुंवार थिए, जग जहान जूं ख़ुशियूं माणे। बाबा साईं, मूं तव्हांखे कुझु चयो आहे, हेसी ताईं का शिकायत कई? तव्हां मूंखे खॾ जे तरे में उछले छॾींदा तॾहिं बि उहो सोचे ख़ुशि रहंदसि त इहो मुंहिंजे बाबा जो फ़ैसिलो आहे। महमूद त वरी बि मुंहिंजो सोट आहे। पर पुट मूंखे लॻे थो तूं ख़ुशि न आहीं। बाबा साईं, मूंखे रुगो उहो ॾुख आहे, तव्हां सजाद जहिड़े छोकिरे सां सुठे नाहे कयो। मूंखे हेसी ताईं यकीन नथो अचे त बाबा तव्हां कंहिंसां ईअं बि पेश अची सघो था। हिन थधो साह भरींदे चयो। बाबा, हिन वीचारे अहिड़ी कहिड़ी ख़ता कई जो तव्हां खेसि एॾो ज़लील कयो? बाबा, अॼु मां बि तव्हां सां कुझु शेयर करणु चाहियां थी, पर उनजो उहो मतिलबु हरगिज़ न आहे त मूंखे तव्हांजो फ़ैसिलो मंज़ूरु न आहे। बाबा, जंहिं छोकिरे मूंखे कॾहिं पूरो ॾिठो बि न आहे, कुझु ॼाणे बि नथो, पर उन करे प्यार ऐं एतिराम जो इज़हार करे थो जो आउं तव्हांजी न्याणी आहियां। बाबा, मूं बि हिन जो उहो ख़तु पढ़ियो हो जेको तव्हां ॾे वॾी इज़त ऐं एतिराम सां लिखियो हो। बाबा, हिन जी तव्हां लाइ एॾी मोहबत ऐं अक़ीदत ॾिसी उन ई महिल मुंहिंजे दिलि में हिन लाइ बेअख्तियार ऐं बेपनाह इज़त ऐं मोहबत जा अहसास उभरी आया हुआ। हिन वेझो थी पथर थी वियल पंहिंजे पीउ जो सर्द थी वियल हथु पंहिंजे हथनि में झलींदे चयो, बाबा साईं, मूं ज़िंदगी में सभ खां वधीक तव्हांखे ई चाहियो आहे, ऐं जेको शख़्स तव्हां सां एतिरी मोहबत रखे ऐं मुंहिंजो रिश्तो घुरे, उन खां वधीक मूं लाइ ॿी कहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि थिए आहे त तव्हांखे चाहण वारो, ख़्यालु रखण वारो मुंहिंजो साथी बणिजे आहे। हिन जंहिंखे तव्हां माफ़ीअ जे लाइक़ बि न सम्झो, बाबा तव्हां ई त हिन लाइ चयो हो त हिन सां मिली आउं ॼण पंहिंजे पाण सां मिलियो आहियां। बाबा साईं, मां तव्हांखे ॾुखाइण जो तसवुर बि नथी करे सघां, पर मन में जेकी कुझु हुअमि उहो बि तव्हां सां न त भला ॿियो कंहिंसां शेयर करियां। बाबा, मूंखे उहो बि चवणु घुरिजे, अलाए न, पर सजा तव्हां खां ॿियो उहो शख़्स आहे जंहिंखे प्यारु कंदी आहियां। पोइ उहा चुप थी वई, ॻल ॻोढ़नि सां आला थी वियसि ऐं पोइ उथी कमरे ॾांहुं हली वई। अकबर आज़ाद पथर जो पथर ई बणियलु रहियो। शायदि वटसि ॻाल्हाइण लाइ कुझु बि न हुयो। कुझु वक़्त खां पोइ सिंधू महमूद जी कुंवार बणिजी पंहिंजे अबाणे ॻोठु हली वई। अकबर आज़ाद ॾाढो ख़ुशि हो। कुझु ॾींहं त पाण में ॻोठु वञी रहियो, पर पोइ वापसि अची दुनिया जे ख़फ़नि में गुम थी वियो, पर संदसि मनु हाणे सदाईं उदास रहणु लॻो। ईअं पोइ सिंधू महीने में 2-3 चकर महमूद खे साण करे हिन सां मिलणु ईंदी हुई। जेतोणीकि हू ख़ुशि हो त हिन धीअ जो भार लाथो हो, पर अलाए छो सिंधू जे नेणनि में अॻु जीअं घणी देरि ताईं न ॾिसी सघंदो हो। हिन जल्द महसूस करे वरितो हो त सिंधू ख़ुशि न आहे, पर हिन इहो सभु कुझु सोचे वधीक परेशान थियणु नथी चाहियो ऐं हिन पाण खे कंहिं हद ताईं मुतमइन करे छॾियो हो त आहिस्ते आहिस्ते सभु कुझु ठीकु थी वेंदो। सिंधू जंहिं माहौल में रही रहे उन हिसाब सां उनखे उहो माहौल कुझु अजीब लॻंदो, पर हूअ मुंहिंजी धीअ आहे, जल्दी मुंहिंजनि पंहिंजनि में रुली मिली वेंदी। हिकु ॾींहुं हू शाम जो ऑफिस मां थकी टुटी अची मस वेठो त महमूद सिंधूअ खे साण करे अची निकितो। हिन जे चहिरे मां साफ़ ज़ाहिर हो त हू कावड़ियल हो। अदब सां सलाम वराईंदे चयाईं, चाचा साईं, तव्हांजी सिंधू, तव्हांजी लाडली मुंहिंजे संभालण खां ज़ोर आहे। चाचा साईं, मां हिन खे कीअं ऐं केसीं ताईं सम्झायां त शादीअ बाद औरत जो घर उनजो साहुराणो घर ई हूंदो आहे, पोइ तरजीहात बदिलजी वेंदियूं आहिनि। यकीन करियो चाचा साईं,
सिंधू मूंखे त सफ़ा चरियो करे वेठी आहे। रोज़ रुगो उहो ज़ोर त बाबा साईं ॾे वठी हल, बाबा लाइ रूह लुछे थो। सॼो ॾींहुं त तव्हां सां मोबाइल ते पई ॻाल्हाए, पोइ बि दिलि नथी बचेसि। मानी खाईंदे बि तव्हांजो फ़िकिर त बाबा साईं मानी खाधी हूंदी अलाए न, शुगर जी परहेज़ बि करे पियो अलाए न, बाबा साईं थकल हूंदो। मुंहिंजी दिलि ॿुॾी रही आहे। लॻे थो बाबा साईं जी तबियत ठीकु न आहे। चाचा साईं, तव्हां मूं लाइ बि वालिद जीअं ई आहियो। मूंखे को तव्हांजे नाले का चिड़ न आहे, पर हर शइ जी हिकु हद थींदी आहे। सो सच त उहा आहे चाचा साईं, मां हाणे बेज़ार थी वियो आहियां। हिकु नौकिरीअ जा टेंशन, ॿियो सिंधूअ जूं ॿाराणियूं। हाणे त वरी खणी नओं ज़िद कयो अथसि त कराची बदिली कराए हल त उते हली बाबा साईं सां गॾु रहूं। बाबा साईं अकेलो थो रहे, केर बि संदसि ख़्यालु करण वारो न आहे। सो चाचा, उहो मूं लाइ मुमकिन न आहे। तॾहिं वठी आयो आहियांसि। हाणे रहे भली ड्रह करे, पोइ जॾहिं चवंदी मां वठी वेंदोमांसि। पोइ हू चांहि पी अकबर आज़ाद जे ज़ोर भरण बावजूदि ॻोठ तरफ़ निकिरी वियो। उन महिल अकबर आज़ाद जी दिलि खे वॾो धचको लॻो। सिंधूअ जे नेणनि मां त रुगो ॻोढ़ा टमटम करे ॻड़ी रहिया हुआ। हू बेचैन हुई पीउ जे सीने सां लॻण लाइ। हिन जी साॻी हालत हुई। सो उथी सिंधूअ खे सीने सां लॻाई त संदसि नेण बि भरिजी आया। हू त हूअं ई चवंदो हो, काश धीअरनि खे परिणाइण जो रवाजु न हुजे हा, पोइ पाण ते पाण ई मुरकी पवंदो हो। केॾी महिल ऑफिस मां ईंदे ई दरवाज़े ते सॾु कंदो हो, सिंधू पुट, जल्दी चांहि तयारु कर त गॾिजी पियूं मुंहिंजी गुॾड़ी, अॼु त ॾाढो थकिजी पियो आहियां। सिंधूअ बदिरां जल परी डोड़ी अची बैग वठंदे चवंदो हुउसि, साहिब अधी सिंधू त। अड़े हा यार जल परी, सिंधूअ खे त हथ सां परणाए छॾियमि, हाणे ॾिस वेठो रुगो सिंधू सिंधू करियां। कॾहिं कॾहिं त हू ईअं ॼाणे वाणे बि कंदो हो। ईअं कंदे खेसि ॾाढो मज़ो ईंदो हो। शायदि खेसि जल परी जो उहो अधूरो जुमिलो ॿुधणो हूंदो हो, साहिब अधी सिंधू त। पोइ हिकदमि सिंधूअ जो मोबाइल नंबर मिलाए साणसि हालनि अहिवालनि में शुरू थी वेंदो हो। पर अॼु जेकी कुझु थियो या महमूद जंहिं नमूने साणसि ॻाल्हायो ऐं रहण जे बदिरां हलियो वियो, उन ते खेसि दिली सदमो पहुतो हो। अॼु अलाए छो खेसि बार बार इहो अहसासु थी रहियो हो त हिन शायदि सिंधूअ लाइ महमूद जो इंतिख़ाब ग़लति कयो। ॿिन्ही जे मिज़ाजनि में ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। काश महमूद ॼाणे सघे त सिंधू केॾी हसास ऐं इंसानियत जो दर्द रखंदड़ छोकिरी आहे, ऐं उहा कॾहिं बि पंहिंजो घर फिटाइण या खेसि ॼाणे वाणे ॾुखण न चाहींदी हूंदी। बसि उहा रुगो मुंहिंजे करे परेशान रहे थी। पोइ महीनो खनि गुज़री वियो, पर न महमूद आयो न वरी का पाण ख़ाली फ़ोन करे ख़ैरियत मालूम कयईं। पाण सिंधू जेॾी महिल कॉल कंदी हुयसि त उबतो सुबतो ॻाल्हाए जान छॾाए वेंदो हो। हिन जे उन रवैये ते अकबर आज़ाद बि परेशान हो, पर खेसि फ़ोन करणु अलाए छो मुनासिबु नथी लॻो। बसि इंतज़ारु करे रहियो हो त कॾहिं थो महमूद अचे। हिकु सांवरी सर्द शाम जो पीउ धीअ ड्राइंग रूम में कॉफ़ी पी रहिया हुआ त दरवाज़े ते बेल वॻी। जलपरी हमेशह जीअं तकिड़ो वञी दरवाज़ो खोलियो। अकबर आज़ाद आसाहितन अखियुनि सां ॾिठो त मथां महमूद हुजे, छिक थी हुजेसि ऐं अची बिना इतला जे निकिरियो हुजे, पर जलपरी अकेलो ई वापसि वरियो ऐं संदसि हथनि में को किताबु हो। साहिब अधो सजाद हो, उन ई किताबु अव्हां लाइ ॾिनो आहे। अंदरि अचण लाइ चयोमांसि, पर चयईं जल्दी में आहियां। जलपरी किताबु संदसि हथ में ॾींदे चयो। सिंधू सजाद जो नालो ॿुधी ॼण छिरकिजी वई। हिकु वॾे अरसे खां पोइ संदसि घर में कंहिंजे चपनि ते सजाद जो नालो आयो हो। हिन उहो किताब ई पहिरीं पाण खणण थी चाहियो, पर पिणस जे हथ में ॾिसी पंहिंजी बेचैनीअ खे लिकाए छॾियईं। हिन ॾिठो त संदसि पीउ जूं नज़रूं किताब जे हिकु सिफ़े ते खुपी वयूं ऐं सोनहरी फ्रेम जे चश्मे पुठियां हिन जूं अखियूं लुड़कनि सां आलियूं थी वयूं। बाबा साईं छा थियो? हिन धड़कंदड़ दिलि सां पीउ खां पुछो। उन जे हथ में जीअं किताब झलियल हुयो, उअं ई सिंधूअ खे ॾिनई। उन जूं अखियूं बि उन जाइ ते ॼमी वयूं। पोइ ॾुखियल ऐं सवालिया नज़रूं खणी पीउ ॾे ॾिठई, जेको ॼण खिलौन में ऊंधो लटकियल हो। ऐं पोइ सिंधूअ जूं बि अखियूं आलियूं थी वयूं। सिंधूअ खे वहम गुमान बि न हो त सजाद अहिड़े ख़राब सलूक थियण जे बावजूद बि पंहिंजे प्यार जे पोरे यानी शाइरीअ जे पहिरें किताब जी अर्पना अकबर आज़ाद खे वॾी इज़त मोहबत ऐं अक़ीदत मां कंदो।